अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युह्बिबकुमुल्लाह वयग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अवाजे आडो कुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमे ते मूं तिलावत कई हुई, अज भी मूं उहा साॻी आयत सगोरी अवाजे आडो तिलावत कई आहे। कुछ अॻ में अर्ज़ कयो अथमि ऐं कुछ अॼु तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करणो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू शान पंहिंजे हबीब जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां सां सभिनी खे शाल रब करीम हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू इरशाद फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह। ऐं प्यारा नबी पाक अवां फरमायो त जेकॾहिं तव्हांखे अल्लाह पाक सां मुहबत आहे, फत्तबिऊनी, त पोइ तव्हां मुंहिंजी ताबेदारी कयो। नतीजो युह्बिबकुमुल्लाह, अल्लाह ताला तव्हां सां मुहबत फरमाईंदो। व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम, तव्हांजा गुनाह बि बख़्शींदो। वल्लाहु गफ़ूरुर रहीम, बेशक अल्लाह ताला माफ़ करण वारो ऐं रहम फरमाइण वारो आहे। इन आयत सगोरी जो मफ़हूम थोरे लफ़्ज़नि में ही आहे त अल्लाह जी रज़ा त हर इंसान घुरंदो आहे जंहिंजो पंहिंजे रब करीम जे तौहीद ते, वहदानियत ते ईमान ऐं अक़ीदो आहे। अल्लाह पाक खे पंहिंजो वाहिद वहदहू ला शरीक रब मञींदो आहे। पंहिंजो ख़ालिक, पंहिंजो मालिक, पंहिंजो रज़ाक सम्झंदो आहे त यकीनन उन्ही खे पंहिंजे मालिक सां, पंहिंजे ख़ालिक सां मुहबत हुजणु खपे। मुहबत करण जा सबब थींदा आहिनि। हज़रत मौलाना काज़ी अयाज़ रहमतुल्लाह ताला अलैह शिफा शरीफ़ में मुहबत जा असबाब लिखिया आहिनि त मुहबत हिननि सबबनि जे करे कई वेंदी आहे। माण्हू इन्ही जे करे मुहबत कंदो आहे त ही मुंहिंजो वॾो आहे, आउं हुनजी औलाद आहियां, नंढो आहियां। माण्हू इन्ही जे करे बि मुहबत कंदा आहिनि त ही मुंहिंजो मुहसिन आहे, हिन जा मुंहिंजे मथां अहसान आहिनि। माण्हू इन्ही जे करे बि मुहबत कंदो आहे त हिन में ख़ूबी आहे, सचार आहे, कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहे। इन्हीअ जे करे बि मुहबत कई वेंदी आहे त ही मुंहिंजो पीर आहे, मुंहिंजो उस्ताद आहे, मुंहिंजो मुर्शिद आहे। इन्हीअ जे करे बि मुहबत कई वेंदी आहे त ही मूंखे खाराए थो, पीआरे थो, लटो कपिड़ो वठी थो ॾे। माण्हू इन्ही जे करे बि मुहबत कंदा आहिनि त ही सुहिणो आहे,
अखलाक वारो आ, हुस्न वारो आ, सीरत वारो आ, सूरत वारो आ। माण्हू इन्ही जे करे बि मोहबत कंदा आहिनि त ही ॾाढो माण्हू आ, कंहिं वक़्तु असांखे ॾुखीअ में सुखीअ में कमु ॾींदो। अहिड़ा हुन बुज़ुर्ग एतिरा असबाब बयानु कया आहिनि जो मां अॼु उहे तव्हांजे आॾो बयानु नथो करे सघां। मुख़्तसर मोटियूं मोटियूं मूं ॻाल्हियूं तव्हांजे आॾो ॿुधायूं आहिनि त मुहबत इन सबबनि जे करे कई वेंदी आहे। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू असांजो रब आहे, असांजो मालिक आहे, असांजो ख़ालिक आहे, असांजो पालींदड़ आहे। अल्लाह ताला जी ज़ात खां मथे बि का शइ कान्हे का। हर लिहाज़ सां प्यार ऐं मुहबत जो वधीक हक़दार अल्लाह ताला जी ज़ात आहे। हर मोमिन पंहिंजे रब करीम जे ज़ात सां प्यार करे थो त रब करीम असांजे सल राज़ी ऐं महिरबान हुजे। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, जेके ईमानदार हूंदा आहिनि उहे ई पंहिंजे रब करीम सां वधि खां वधि मुहबत कंदा आहिनि। हाणे अल्लाह ताला सां मुहबत करणी आहे, असबाब मुहबत जा बि सभु मिलनि था। उन खां बाद में वरी रब ताला पाण थो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त जेकॾहिं, इहो त शर्त थी वियो, बिना शर्त जे मोमिन खे पंहिंजे रब सां मुहबत करणी आहे। को शर्त कोन्हे, को ईमान आहे। अल्लाह पाक असांजो रब्बुल आलमीन आहे। उन ईमान जी तक़ाज़ा मुताबिक़ उन अल्लाह पाक सां असांखे मुहबत आहे ऐं करणु घुर्जे। पर अल्लाह ताला फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, ऐं मुंहिंजा हबीब तुनखे चई ॿुधाए त जेकॾहिं तव्हां मां अल्लाह पाक जी ज़ात सां मुहबत कयो था, यानी मुहबत तव्हांखे करणी त आहे, मुहबत तव्हां में आहे, मुहबत तव्हांखे ज़रूरी ऐं लाज़मी आहे। पर जेकॾहिं तव्हां मूंसां मुहबत कयो त मुंहिंजे मुहबत जी ॿी का बि निशानी कान्हे। मुंहिंजे मुहबत जी, यानी रब थो चए त मुंहिंजे मुहबत जी निशानी इहा आहे त तव्हां मुंहिंजे प्यारे मुहम्मद करीम जा ग़ुलाम बणिजी वञो। मुहबत जी दावा त सभु को करे थो। ॾाढ़ी कूड़ियल आहे त बि चवे थो ख़ुदा सां मुहबत आहे, जे ठूठ जहिड़ी ॾाढ़ी आहे त बि चवे थो ख़ुदा सां मुहबत आहे। मुछुनि वारो आहे त बि चवे थो ख़ुदा सां मुहबत आहे। जे मुछुनि खे पाकी आहे त बि चवे थो ख़ुदा सां मुहबत आहे। निमाज़ी आहे त बि चवे थो ख़ुदा सां मुहबत आहे। बेनिमाज़ी आहे त बि चवे थो ख़ुदा सां मुहबत आहे। यकतारो वॼाए थो त बि चवे थो ख़ुदा सां मुहबत आहे। मस्जिद आबाद करे थो चवे थो ख़ुदा सां मुहबत आहे। अल्लाह ताला थो चवे पियो जख मार, तुंहिंजे दावा कई कम जी कान्हे का, मूंखे रुगो ॾिसणो आहे त तुंहिंजे मुहबत जी दावा तॾहिं सची आहे जॾहिं आमिना जे लाल जो ग़ुलाम बणिजी वेंदे। मुंहिंजे नबी जो ग़ुलाम आहीं त पोइ तुंहिंजे मुहबत जी ॻाल्हि मां मञींदुसि। बाक़ी पियो मथो हण, पियो धूड़ पाए, कुझु बि कोन थींदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार कर, हबीबन जो ग़ुलाम बणिजी वञ, नबी करीम जे पाक तरीक़े खे सीने सां लॻाए, सारी ज़िंदगी तुंहिंजी हिकिड़े पासे हुजे, महबूब जो इशारो थी वञे त ज़िंदगी कुर्बान कर। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं इहा ॻाल्हि तो में आहे त पोइ यार तुंहिंजी ॻाल्हि अदड़ा मुस्लमान भाउ ऐं अर्ज़ कंदो त सची आहे। पर जे नबी करीम अलैहिस्सलाम जो तूं उम्मती छॾाइण खां पोइ हबीब पाक जी कंहिं बि ॻाल्हि ते इतराज़ कंदे, कंहिं बि ॻाल्हि ते शक शुबो कंदे, कंहिं बि ॻाल्हि में मुजादा पाण जहिड़ो भाईंदे, वो मुहब्बत जी निशानी या काने का, न को अल्लाह सां मुहब्बत आहे, न को अल्लाह राज़ी थींदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात राज़ी तॾहिं थींदो जॾहिं असां हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जा सच्चा ताबेदार ग़ुलाम बणिजी वञूं। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम तस्लीमा। बुखारी शरीफ जी हिकिड़ी हदीस आहे, हज़रत सैयदना अमीर उमर सब चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अमीर उमर से रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मदीने में कंहिं घर मां कंहिं माण्हू वटां तौरेत जा पन्ना मिलिया, जंहिंजे मथां तौरेत लिखियलु हो। छो त मदीने में मां तव्हांखे बार बार ॿुधायो आहे
त अक्सरियत यहूदन जी हुई, मदीने जा असली मालिक भी उहे हुआ। हुजूर त बाद में अची आबाद थिया। उन यहूदन जे घरां तौरेत जा कुछ पन्ना हज़रत अमीर उमर खे हथ आया। अवां खे ख़बर हूंदी अवां मुसलमान आहियो त तौरेत बि अल्लाह नाज़िल कयो हो। तौरेत बर मूसा इंजील बर ईसा शुद्ध महबूब यक नुक़्ते फुरकान मुहम्मद। तौरेत हज़रत मूसा ते लथो हो, इंजील हज़रत ईसा ते लथो हो, ज़बूर हज़रत दाऊद ते लथो हो, ऐं क़ुरान मुंहिंजे मुस्तफ़ा ते लथो। सुबुह वेठो हिकिड़ो किताब पे ॻोल्हियुमि, जेको ॻोल्हियुमि उहो हथ न आयो, ॿियो हथ चढ़ी वियो। उन में हिकिड़ी ॻाल्हि नज़र अची वई। ख़लीफ़ो अब्बासिया मामून हुन जो नालो आहे, मामून रशीद। उन वटि हिकिड़ो वॾो आलिम यहूदी आयो। उन यहूदी आलिम चयो, साईं मां तव्हांजे मज़हब खे कुझु आज़माए पोइ मुस्लमान थींदुसि। ख़लीफ़े मामून रशीद हिन खे चयो त मज़हब खे आज़माए थोरो मुस्लमान थिबो आहे। इश्क जे आड़ा में ॾिठा टंबर टपू, इहे मैदान में हलियो आहे, बाक़ी आज़माईंदे छा? तूं काफ़र, तूं यहूदी। ऐं यहूदी जेका नज़र खणंदो सा यहूदन वारी नज़र खणंदो, मुसलमान वारी त कोन खणंदो। तंहिंजे करे इस्लाम क़बूल करणो थी त इस्लाम क़बूल कर खणी। चए न न न मां ईअं न कंदुसि, अदा तुंहिंजी मर्ज़ी हलियो वियो। 5 साल गुज़री विया। 5 साल खां पोइ यहूदी आयो, पर जॾहिं मामून रशीद वटि आयो त चवंदो पियो चे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ख़लीफ़े मामून रशीद हिन खे चयो, छा थी? 5 साल अॻे आए, चई पे त मां आज़माईंदुसि। कि हा मूं क़ुरान तव्हांजे इस्लाम खे आज़मायो। कीअं आज़माई ॿुधा? हाणे हुन जेका ॻाल्हि ॿुधाई आहे सा ॾाढी मज़ेदार आहे, दरूद पर त ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वो यहूदन जो आलिम जेको मुसलमान थियो आहे, वो चवे थो मां आलिम आहियां, कातिब आहियां, अखर मुंहिंजा भला आहिनि। तो वटां वयसि वञण सां वञी तौरेत लिखियुमि, पर तौरेत लिखी उन में गड़बड़ कयमि। गड़बड़ अॻे प्रेस कान हूंदी, कलम सां लिखंदा। पोइ तौरेत में गड़बड़ कयमि। कीअं गड़बड़ कयई? का आयत अॻिते त का पोइते, का कढी छॾियमि, का हथरादू लिखी छॾियमि। ठाहे हिकिड़ो नुस्ख़ो, ॿियो नुस्ख़ो, 3 नुस्ख़ा तयारु करे यहूदन जे मढ़ीअ में हलियो वियुसि। उते जेके हुननि जा पादरी वेठा हुआ, उन पादरनि खे चयमि त हे वठो, तव्हांजो मां तौरेत लिखी आयो आहियां। वरितऊं, पढ़ियऊं, अखियुनि ते रखियऊं, मूंखे भाकुर पातऊं, इनाम ॾिनऊं, अजरकूं पारायऊं, कपिड़ा ॾिनऊं, वाह जो कमु कयो थी। सीने सां संभाले खणी रखी छॾियऊं। दिलि में चयमि त हे अंधा आहिनि। वरी अॻिते वञी इंजील लिखियुमि। इंजील जा बि 3 नुस्ख़ा तयारु कयमि, उन सां बि इहो असरु कयुमि। अॻिते पोइते गड़बड़ सरबड़ आयतूं फेराए गिराए कुझु पंहिंजूं विझी वरी 3 नुस्ख़ा लिखी करे 3 जिल्द वरी ईसाइन वटि वयुसि। ईसाइन खे ॾिनमि, उहे बि ॾाढा ख़ुशि थिया। अखियुनि ते रखियऊं, पढ़ियऊं, सीने सां लॻायऊं। उन खां पोइ पंहिंजे उन किताब खे रेशमी कपिड़नि में वेढ़े रखी छॾियऊं। मूंखे ॾाढा तोहफ़ा तहाइफ़, इनाम, ढगा, ढोर, बकरियूं, रुढूं ॾिनऊं। ॾाढा मूंते राज़ी थिया त वाह जो कमु भलो कयो थी। चयमि त हिन जो बि कमु लथल आहे। आख़िरकार तव्हां मुसलमाननि जे क़ुरान खे उनखे बि लिखियुमि, पर उन सां बि साॻियो हशर कयुमि। के आयतूं अॻिते, के आयतूं पोइते, के आयतूं ग़लति करे छॾियुमि, के वरी पंहिंजे तरफ़ खां हथरादू अखर ठाहे मिलाए किताब तयारु करे उन जा बि 3 जिल्द 3 नुस्ख़ा तयारु कयुमि। अवां जे आलमनि वटि आयुसि। आलमनि खे चयमि त ही तव्हांजो क़ुरान आहे। आलमनि चयो बीह, तकड़ न कर, मूंखे वेहारे क़ुरान जो पढ़ियऊं।
तो कुरान पाक में जेके ग़लतियूं हूं ॾिसी चऊं बाबा ही कुरान उहो नाहे जेको मुहम्मद मीर वारो कुरान आहे। खण पंहिंजो कोन थो असांखे खपे कुरान जे नाले तूं असां सां ठगी थो करी। कुरान उहो कुरान आहे जेको अल्लाह पाक जो मुहाफ़िज़ आहे। तोखे ताक़त न आहे तो त आयतुनि जो आयतूं सीपारनि जा सीपारा सूरतुनि जूं सूरतूं चट कयूं हल हे उहो कुरान आहे जंहिंजे ज़ेर ज़बर जो मुहाफ़िज़ बि अल्लाह आहे। उन यहूदी चयो पोइ मूंखे पक पइजी वई त ॿिया मज़हब सभु कूड़ा जे सचो मज़हब आहे त क़ुरान इस्लाम वारो आहे। पोइ मां इक़रार कयो त हिन में ठगी नथी हली सघे, हिन में दोलाब नथो हली सघे, हिन में ग़लती सलती नथी हली सघे। हे उहो अल्लाह जो किताब आहे, उहो क़ुरान पाक आहे जेको मुहम्मद मीर खणी आयो आहे ऐं जंहिंजी हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी अल्लाह ताला क़यामत ताईं खई आहे। मुंहिंजे महबूब जे मथां जॾहिं अल्लाह ताला क़ुरान लाथो त तौरेत बि मनसूख थी वियो, इंजील बि मनसूख थी वियो, ज़बूर बि मनसूख थी वियो। मुंहिंजे महबूब पाक जो क़ुरान इंशा अल्लाह ताला अॼु बि आहे, क़यामत ताईं क़ुरान जो कानून रहंदो। अच्छा ॿी ॻाल्हि बि ॿुधायां तव्हांखे, तव्हांखे यादि हूंदो मां अॻे रमज़ान शरीफ़ जे हिकिड़े जुमे ते तव्हांखे ॿुधायो हो त ही क़ुरान करीम जेको पाण वटि मौजूदु आहे इहो हिकिड़ी जाइ ते लही कोन आयो आहे। सॼे जो सॼो 30 सीपारा मथां हेठि कोन लथो आहे। आयतूं आयतूं सूरतूं सूरतूं रुकू रुकू एमी एमी ज़रा 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 थी 23 साल लहंदो रहियो। घणा साल साईं? पर तौरेत बर मूसा इंजील बर ईसा शुद महव बयक नुक़्ता फुरक़ान मुहम्मद। इएं कोन छो त 23 साल लही पको नाज़ुल थिए पोइ ॿिया किताब नाज़ुल ऐं महव कया वञनि या मनसूख कया वञनि। न, अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा हबीब तुंहिंजे क़ुरान जी हिकिड़ी आयत लथी आहे इक़रा बिस्मि रब्बिक। ऐं मुंहिंजा मुहम्मद तूं पंहिंजे रब जे नाले सां पढ़णु शुरू फरमाए। अल्लाह ताला रुगो इक़रा नाज़ुल कई, हिकिड़ी आयत जो हिसो नाज़ुल थियो, सभई किताब मनसूख थी विया। हुजणु त ईअं खपे हाणे सॼो कानून अचे, सॼो आईन अचे, सॼो लहे मुकमिल पहुचे पोइ ॿिया मनसूख कजनि। न, अल्लाह ताला फरमाए थो हाणे बसि ॿियनि किताबनि जी का ज़रूरत कान्हे, सभई मनसूख थी विया। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत लथी, मौलवी साहब त फरमाए थो शुद्ध महबूब यक नुक़्ते फुरक़ान मुहम्मद। मुहम्मद जे फुरक़ान जे हिकिड़े नुक़्ते सभिनी किताबनि खे मनसूख फरमाए छॾियो। उन्ही किताब जी बि ॻाल्हि कयमि त मदीने जे शहर में हज़रत उमर खे पन्ना हथ आया तौरेत जा, हुज़ूर जे आॾो खणी आयो। तौरेत बि कंहिं नाज़ुल कयो आहे? कंहिं नाज़ुल कयो आहे? कंहिंजो नाज़ुल थियल हो? अलाह जो किताब नाज़ुल थियल, उन जा पन्ना हुज़ूर करीम जे आॾो उमर खणी आयो। नओं नओं इस्लाम आहे, नई नई ॻाल्हि आहे, अञा सिखनि पिया। जेसीं ताईं सिखी वञी कामिल थियल शागिर्द, हाणे से अल्लामो, हाणे मौलाना साहब, हाणे मुफ्ती साहब, हाणे से बुजुर्ग साहब, पर कंहिं वक़्त में अलिफ बे बि त पढ़ी हूंदई न बा, इनी बिनी बि त पढ़ी हूंदई न, कामल बाब पढ़िया हूंदई, कामल सीपारो खयो हूंदई, उन्ही मौलवी साहब वरी कामल क़ुरान खयो हूंदो, वरी इरशाद सर्फ पढ़ियो हूंदो, वरी नहव पढ़ियो हूंदो, वरी आस्ते आस्ते हाणे त अल्लामो आहे। पर इहे घट घेर त लंघियो न साईं त नबी पाक जा शागिर्द बि ईअं हा, ईअं हबीब खां दर्जे बदर्जे सिखंदा 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 उहे बणिया जो को हज़रत अबू बकर बणियो त को उमर बणियो, को उस्मान बणियो त को अली बणियो। हज़रत उमर साईं पंहिंजे पर में ख़ुशि आहे त मूंखे तौरेत ठाहियो आहे, रसूलुल्लाह खे वञी ॿुधायां थो त ॾाढा ख़ुशि थींदा। अलाह जो किताब आहे, खणी आयो गोॾा भञी हुज़ूर खे चई या रसूल अल्लाह हे तौरेत जा पन्ना आहिनि, मां पढ़ां थो, तव्हां ॿुधो त। गोॾा वञी तौरेत हबीब जे आॾो खोले वेही रहियो ऐं पढ़णु शुरू कयईं। हबीबन करीमन ॾे निहारियईं कोन, हुन जी नज़र काग़ज़नि में आहे, हुन जी नज़र पन्ननि में आहे, हुन जी नज़र तौरेत में आहे। पढ़ंदो वियो पढ़ंदो वियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो चेहरो लाल थी वियो।
गुस्से में आया, नाराज था, पर हजरत उमर निहारियो तो कोन न, उन जी नज़र त कागज़नि में आ, पढ़ी रहियो आ, महबूब नाराज आ, ख़ामोश आ, पर नाराज पियो नज़र लॻे। भर में हजरत अबू बकर सिद्दीक वेठो आ, उन जो ॾिठो त रसूलुल्लाह खे नागवार गुज़रियो आहे, रसूलुल्लाह खे इहा ॻाल्हि पसंदि न थी आहे, नबी करीम खे इहा ॻाल्हि वणे नथी, गुस्से में चेहरो लाल थी वियो आहे। त हज़रत उमर खे चई, वहे हक़ या उमर, ओ उमर तुंहिंजे लाइ अफ़सोस आहे, तूं कंधो हेठि करे पढ़ी थो, होॾे तवाजा मुंहिंजो मदीने वारो मुहम्मद मीर नाराज़ पियो थिए। यकदम खणी बंदि कयई, बंदि करे हबीबन खे अर्ज़ कई, क़िबला ग़लती थी आहे, ॾोह थियो आहे, छा जो नाराज़ था थियो? मां त अल्लाह जो किताब समझी पढ़ियो आहे। पाण फरमाइनि था, उमर बुध लौ कान मूसा हय्यन मा वसिअहू इल्ला इत्तिबाई। हे बराबर अल्लाह जो किताब आहे, बराबर मूसा ते नाज़िल थियो आहे, पर उमर ॿुधी छॾिजां, जेकॾहिं अॼु हज़रत मूसा पाण बि हुजे हा त उनखे बि मुंहिंजे ग़ुलामीअ खां सवाइ ॿियो को चारो ई कोन हो। तू मूसा जो किताब खणी आयो आहे, नबी मूसा जो किताब तौरेत खणी आयो आहे, मूंखे ॿुधाई छो त मां मूसा नबीअ जो किताब तव्हांखे ॿुधायां, पर ॿुधी छॾिजां, लौ कान मूसा हय्यन, अॼु जेकॾहिं मूसा पाण बि जहिड़ो हुजे हा ऐं मुंहिंजे आॾो मौजूद हुजे हा त मूसा अलैहिस्सलाम खे बि मुंहिंजे ग़ुलामी, मुंहिंजे ताबेदारी, मुंहिंजे फर्मा बरदारी, मुंहिंजे तरीक़े खां सवाइ ॿी का बि वाह कान बचे हा। मूसा बि मां मुहम्मद करीम जी ग़ुलामी करे हा, जॾहिं नबी मुंहिंजी ग़ुलामी कनि त उमर तूं वरी मूंखे ॿियनि जा किताब छो थो पढ़ी ॿुधाई? मुंहिंजे लाइ मुंहिंजो क़ुरान काफ़ी आहे, मुंहिंजे लाइ मुंहिंजी शरीयत काफ़ी आहे, मुंहिंजे लाइ उहो आईन काफ़ी आहे जेको अल्लाह तबारक व तआला मूंखे अता फरमायो आहे, ऐं इहो मुंहिंजो अहिड़ो कानून ऐं आईन आहे जेको क़यामत ताईं रहंदो, सॼे जहान जी रहबरी रहनुमाई फरमाईंदो। तॾहिं अल्लाह ताला फरमायो, फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ऐं मोमिनो, ऐं इंसानो, जेकॾहिं तव्हांखे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकाह जे मुहबत जी ज़रूरत आहे, अल्लाह पाक जे रज़ामंदे जी ज़रूरत आहे, अवां चाहियो था त ख़ुदा असांजे मथां महिरबान थी पवे, त ॿियो को बि रस्तो कोन अथव। ख़ुदा तव्हां ते तॾहिं महिरबान थींदो जॾहिं मदीने वारे मीर नबी करीम जी ताबेदारी कंदा। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते। ॾाढे ॾाढे मोहब्बत सां। मां सम्झा थो हाणे तव्हांखे मसइलो दिमाग़ में वेठो हूंदो त सवाइ रसूलुल्लाह जे इताअत जे, सवाइ नबी करीम जे ग़ुलामी जे, सवाइ मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे सुन्नत जे पैरवी जे, कॾहिं बि इंसान कंहिं बि मंज़िल ते नथो पहुचे जेकॾहिं मूसा नबीअ खे बि रस्तो नथो मिले। मूसा खे बि रस्तो मिले थो त मुस्तफ़ा जे शरीयत जो थो मिले। पोइ असां केरु थींदा आहियूं जो असां रसूलुल्लाह जे शरीयत जा पुठीरा थियूं, या रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फर्मा बरदारी खे असां मामूली ॻाल्हि सम्झूं? न, महबूब जी फर्मा बरदारी, सरकारे दो आलम अलैहिस्सलाम जी ग़ुलामी ऐं इताअत एतिरी त अल्लाह ताला खे प्यारी आहे जो ख़ुदा जे हबीब जी हिकिड़ी मशहूर हदीस पाक आहे, मां तोखे ॿुधाईंदो हलां। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरो मियातो शहीद औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, जेका सुन्नत माण्हुनि खां विसरी वई आहे, कहिड़ियूं सुन्नतूं अहिड़ियूं बि आहिनि जेके असांखे यादि ई न आहिनि, असां मुस्लमान खां तरक थी वियूं आहिनि। पोइ ग़फ़लत जे करे, सुस्तीअ जे करे, या आलिमनि साहिबनि जे न ॿुधाइण जे करे, या पंहिंजे नफ़्स जे शामत जे करे एतिरियूं सुन्नतूं आहिनि जेके असां मुस्लमान खां विसरी थियूं वञनि पियूं। हाणे ॾिसो न, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जी आदत हूंदी हुई, ॻाल्हि त थोरी आहे
पर सवाब केॾो आहे। माण्हू जंहिं जुती पाए त सॼो पेर पादर में विझे, पोइ खॿो विझे, पर वरी जंहिं लाहे त अॻ में खॿो पेर कढे, पोइ वरी साॼो पेर कढे। अदा ॻाल्हि त नंढड़ी आहे न, या वॾी आहे? सफ़ा नंढड़ी आहे, पर वाह वाह आमना जा लाल तोता कुर्बान वञा। महबूब करीम जी ज़ात एतिरी ॻाल्हि बि पंहिंजे उम्मत खे सेखारे छॾी। हुज़ूर फरमाइनि था खमीस पाए, अॻ में साॼी बाह विझ, उन खां पोइ खाॿी बाह विझ। लाही, अॻ में खाॿी बाह लाह, पोइ साॼी बाह कढ। मस्जिद में अची अॻ में साॼो पेर दाख़िल कर, पोइ खाॿो पेर दाख़िल कर। मस्जिद मां निकिरी अॻ में खाॿो पेर कढ, पोइ वरी साॼो ॿाहिरि कढ। काकूस में वञी साईं फरमाइनि था त पहिरीं खॿो पेर विझ, इते वरी उलट। काकूस में वञे अॻ में खॿो पेर दाख़िल कर, पोइ सॼो पेर दाख़िल कर। निकिरी अॻ में सॼो पेर ॿाहिरि कढ, पोइ खाॿो पेर ॿाहिरि कढ। अबा ॻाल्हि त थोरी आहे न, पर मुंहिंजे हबीबन फरमायो मन आहिया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अज्र मिअत शहीद। इहे मुंहिंजूं नंढड़ियूं नंढड़ियूं सुन्नतूं आहिनि, इन ते जेको मुस्लमान अमल कंदो, हिकिड़ी सुन्नत खे जीआरींदो, अल्लाह ताला जी ज़ात उन खे 100 शहीदनि जो सवाब ॾींदो। घणो सवाब आहे कंहिंखे ताक़त जो शहीद जो सवाब शुमार करे। वाह मुंहिंजा हबीब तोता कुर्बान वञा। अदा ॻाल्हि असुल इहा आहे त मस्जिद में माण्हू ईंदा, हाणे अलाह ईंदो आहे। खमीस असां माण्हू पाईंदा आहियूं या अलाह पाईंदो आहे? ॻाल्हाईंदा हलो। जुती पेरनि में असां पाईंदा आहियूं या अलाह पाईंदो आहे? अलाह पाक आहे, जो अल्लाह ताला अल्लाह पाक आहे। खमीस पाती त रसूलुल्लाह, जुती मुबारक पाती त रसूलुल्लाह, मस्जिद में आयो त रसूलुल्लाह, जे निकितो त रसूलुल्लाह। पर अल्लाह ताला खे इहो महबूब जो अचणु वञणु, खमीस पाइण, पेज़ार पाइण एॾी त प्यारी थी। महबूब जो इहो तरीक़ो पसंदि कयो। रब चयो हबीब जेको तुंहिंजे तरीक़े ते हलंदो वंड मां ॾींदोसांसि। तरीक़ो तुंहिंजो आहे, सवाब मुंहिंजो आहे, गुलामी तुंहिंजी आहे, अजर मुंहिंजो आहे। मुंहिंजा हबीब तूं जो मूंखे प्यारो आहे, जेको तुंहिंजे तरीक़े ते हले त मां हुनखे वंडू पियो ॾियां। बेटा हिसाब चवंदो आहे वखर ढेरऊं ढेर पर वण जारा वेसला कन विहाए वस कयो वखर वॾी अवेर पर कनी घुमदे सैर यार वखर विकामी वियो। वखर कीअं विकामंदो? रोज़ पिया लाउडन ते ॿुधो अॼु फलाणो मरी वियो, अबा 3 बजे जनाज़ो आहे, अॼु फलाणो मरी वियो, शाम जो जनाज़ो आहे, अबा फलाणो मरी वियो, 2 बजे नमाज़ आहे, फलाणो गुज़ारे वियो, 1 बजे नमाज़ आहे। इहे ऐलान ॿुधी पियो, कॾहिं तुंहिंजो असांजो बि ऐलान थींदो। इहा बाज़ार लुटे पई, इहा बाज़ार हले पई, इहो सिलसिलो कलाम हलंदो रहे पियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन सिलसिले कलाम खे सोचींदे, इन तरीक़े खे सोचींदे पंहिंजे मथां बि सोच कर त मुंहिंजे मथां बि वक़्तु ईंदो। हिन ज़िंदगी खे गनीमत शुमार कर, कुझु न कुझु करे वठ, मुंहिंजे महबूब जे सुन्नतुनि ते अमल कर त 100 शहीद जो सवाब मिली पवे। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम। ॿियो दफ़ो बाहर बैठे, आप बाहर क्या नहीं बैठे? बाहर दरवाजे पे। अभी तक आप मुसलमान नहीं हुए ना, तो मस्जिद में आना आपका मना है। बाहर बैठे, मुसलमान हो जाएंगे ना फिर आपको मस्जिद में ले आएंगे। बाहर बैठे, दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। ॾाढे ज़रा ॾाढे मज़ा वियो यार। मुंहिंजो मला है कोई वाइदे खिलाफ़ी, मौलवी अब्दुल रहीम खणी वाइदे खिलाफ़ी करे त करे, तो छो कई?
वाइदो करे छो फिरी वे? मलकुल मौत चवे तो सुलेमान नबी मां वाइदे खिलाफ़ी कान कई आहे, मां तोखे ॿुधायो आहे। कॾहिं ॿुधाई? सुलेमान अलैहिस्सलाम खे चई प्यारा नबी तूं कोन ॿुधंदे हे त अॼु फलाणो गुज़ारे वियो, अॼु फलाणो गुज़ारे वियो, अॼु फलाणो गुज़ारे वियो, तुंहिंजे ओड़े पाड़े में रोज़ ऐलान थींदा। इहो त ॿुधी आहे, ॿियो अञा ॿी कहिड़ी ॿुधी कयां? अॼु पाड़े टीह लॾियो सुबुह वारो मुंहुं अथी दुनिया ॾींहं ॾूं उथी लोच लतीफ़ चए। अॼु पाड़े वारो वियो, सुभाणे को ॿियो वेंदो, को वरी टियों वेंदो, को चोथों वेंदो, वरी तव्हां असांजो वारो अची वेंदो। मुंहिंजा दोस्त इहो ॿुधी आहे, तंहिंजे करे असांखे हिन हयाती मां कुझु कमाइणो आहे। महबूब फरमाइनि था मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत अल्लाह खे एॾी प्यारी आहे जो हिकिड़ी सुन्नत ते जंहिं अमल कयो तंहिंखे 100 शहीदनि जो सवाबु। या रसूल अल्लाह शहीदनि जो केतिरो सवाबु आहे? 100 शहीद त वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़े शहीद जो केतिरो अजुर आहे? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था क़ुरान पढ़ियो कोन अथव छा? अल्लाह ताला फरमाईंदो अला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून। जेके अल्लाह जे राह में शहीद थींदा मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे हुकुम थो फरमाया इन्हनि खे पंहिंजे ज़ुबान सां मता मो चवंदा हुजो, इहे अल्लाह जे राह में सिर ॾियण वारा शहीद जहिड़ा आहिनि। वला तहसबल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। ज़ुबान सां त न चइजो पर दिल में भी न भाइजो त के शहीद मरी विया। अवांजी ज़ुबान बि चवे शहीद जहिड़ो आहे, अवांजी दिल भी चवे शहीद जहिड़ो आहे। मौला कीअं जहिड़ा इंद रब्बिहिम युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही। रब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो ईअं जहिड़ा आहिनि जो मां रब वटि रिज़्क़ खाईंदा आहिनि, ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही। अल्लाह ताला पंहिंजे मर्ज़ी सां फज़ल सां उनखे जे कुझु बि ॾींदो आहे उन अल्लाह ताला जे रज़ा ते ख़ुशियूं कंदा आहिनि, राज़ी थी पवंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त शहीदनि जो वॾो मक़ाम आहे। हिकिड़ो शहीदनि जो वाक़ियो अचे थो, उहो तोखे ॿुधायां, पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो, तोखे पक पवे त शहादत वारनि खे ख़ुदा केॾो मक़ाम ॾींदो आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, इस्लाम जो लश्कर आहे ईसाइन जे मुल्क में वियो आहे। हलाकू ख़ान, चंगेज़ ख़ान जेके बुत परस्त बि आहे, काफ़र बि आहे, ईसाइन जी उनखे टेक हूंदी हुई। उन सां हो गॾु पाण मुंहिंजा बाह परस्त हा, आतश परस्त मजूसी हा। उन्हनि जे मुल्क ते मुस्लमाननि जो लश्कर वियो आहे। इत्तिफ़ाक़ सां मुस्लमाननि मां के शहीद थिया, के बच्चा, के मारिजी विया, कन काफ़रनि खे मारियो। बहरहाल मुस्लमान जे कुझु इलाइक़ो हथ में आयो, कुझु वरी काफ़रनि जे हथ में इलाइक़ो अची वियो। जेको काफ़रनि जे हथ में इलाइक़ो आयो आहे उते 2 भाउर मुस्लमान गिरफ़्तार थी पिया। 2 सॻा भाउर मुजाहिद हन, गाज़ी हन, इस्लाम जा मुंहिंजा दोस्त सिपाही हन, कैदी थी बादशाह वटि विया। 2 नौजवान, 2 हसीन, 2 बहादुर बादशाह जे कचहरी में जॾहिं पेश थिया त मतलब बादशाह हुकुम कयो त हिनखे मुंहिंजे रूबरू क़त्ल कयो त मुंहिंजो हियांव ठरे। हिननि जा नौजवान मां पंहिंजे आॾो क़त्ल थींदे ॾिसां जो असांजा बि माण्हू मारिया अथनि, असांजे दीन जा दुश्मन आहिनि। हिनखे ॿाहिरि न मारियो, मुंहिंजे हिन दरबार में मुंहिंजे रूबरू जल्लाद घुरायो। हिननि जी सुसी कलम थिए, हे मरनि, हे तड़पनि, हिननि जो खून वहे, मां ठरां। जल्लाद अची वियो, तलवार खणी आयो। 2 भाउर हुननि जे आॾो वेठड़ा आहिनि, नौजवान आहिनि, अलार अलार थोरी थोरी ॾाढ़ी लहे थी, हसीन नौजवान आहिनि। जल्लाद जंहिं आयो त वज़ीर जेको हो बादशाह जो, उन्ही चयोसीं हिनखे मारण खां बहितर आहे त हिनखे ॿियो को तरीक़ो इख़्तियार कजे।
मारियो न। चई छो? चई हिन मथां हिकिड़े खे तव्हां भली मारियो त ॿियो भाउ हुन जो मौत ॾिसे, पोइ ॿिए भाउ खे वरी मुंहिंजे हवाले कयो, मां इन खे मज़हब इस्लाम खां फेराए ईसाई करे छॾींदुसि। पंहिंजो मज़हब छॾे असांजे मज़हब में आया बि असांजी कामयाबी आहे। बादशाह हुनजे चवण सां अमल करे हिकिड़े खे क़तल कई, भाउ ॾिठो त मुंहिंजो भाउ वियो, रुगो क़तल कोन कराई बल्कि पाणीअ तेल जो कणा हो टसकाए उन खे अंदर विझी छॾी। सॼो मंज़र भाउ ॾिठो। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, जमल ॿिए जो वारो आयो, वज़ीर उनखे पाण खे बाहि खां वठी बादशाह खे तो चवे हिन जी बाहि मुंहिंजे हवाले कयो, हिनखे मां थो मज़हब खां फेरायां। हुनजे दिलि में छा ॻाल्हि आहे? हुनखे पंहिंजे घर वठी वियो, बादशाह खां मोकिलाए राति पंहिंजे घर वञी रहायईं, मानियूं ताम खाराए। पंहिंजी नौजवान कुआरी धीउ आहे, उनखे थो चवे ओ मुंहिंजी धीउ, तूं कुआरी आं, तूं नौजवान आं, तूं हसीनो जमील आं। इन पूरे मुल्क में मुंहिंजे न्याणीअ जहिड़ी बि का हसीनो जमील न्याणी कान्हे का। मां तोखे सब इजाजत थो ॾियां, शर्त इहो आहे त कंहिं बि हीले बहाने हिन मुहम्मदी परवाने खे रसूल जे उम्मत मां कढी ईसाई कर। माई चयो त मुंहिंजे खॿे हथ जो खेल आहे, खॿे हथ जो खेल आहे। मिंटनि में हिकिड़ी राति में हिन जो ईमान चट थी कयां कि बस पोइ तूं त मुंहिंजी वॾवर न्याणी आहे, मूंखे तो में उम्मीद आहे, तोखे फुल इख्तियार आहे, जेको खपई सो वञी कर, पर हिन रसूल करीम जे गुलाम खे गुलामी मां कढ। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तारीख़ लिखे थी जमल राति थी आहे, ॿी राति आई आहे, कमरे जे अंदर बंगले जे अंदर कुल आराम आसाश मौजूद आहिनि। उहा माई, उहो नौजवान कमरे जे अंदर बंदि थी आहे। माई कोशिश कई त हे मुॾे वाझाए, हिन वीचारे बि का हम कई न का तम कई, पोती विछाए अल्लाहु अकबर करे नफ़िल जो शुरू कई त हिक रकात में सिज उभरी वियो। ॾींहुं थी वियो, हू बि वेही वेही अची थकी खेरी थी वञी किरी पी आयुसि। ॾे ख़बर चई अॼु को हिन जे इबादत जी राति ही शायदि को ॾींहुं मुक़ररु हो न, तंहिंजे करे अॼु त मुॾे वाझाई कोन, सारी राति निमाज़ पढ़ी बाबा। हाणे अॼु मां थकल आहियां, अॼु सॼो ॾींहुं निंड कयां, शाम तण फुलेल करे बसि ईंदड़ राति हिनखे फेरायां थी। और मुंहिंजा दोस्तो वरी ॿी राति थी आहे, जंहिंमहिल ॿी राति माई हिन वटि आई आहे, तंहिंमहिल हिन बिस्मिल्लाह करे मुहम्मदी गुलाम क़ुरान जी तिलावत शुरू कई आहे। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल गैब। बुलंद आवाज़ सां क़ुरान करीम जी तिलावत कंदो रहियो आहे। 2-4 सिपारा पढ़ियईं, माई कन ॾेई ॿुधंदी रही आहे। मुंहिंजा दोस्त जंहिंमहिल अध क़ुरान ते पहुतो आहे त माईअ जे अखियुनि मां लुड़क वहण शुरू थी आहे। क़ुरान वञी कमु कयो। जंहिंमहिल पोयों असुर थियो ऐं क़ुरान पूरो थियो, तंहिंमहिल चईंसि इन क़ुरान जो वास्तो थी, उन नबी जो वास्तो थी, मूंसां 2 अखर ॻाल्हाए। छा ॻाल्हि आहे? चई मूं चयो त तोखे फेरायां थी, पर मूंखे पक थी त मुहम्मद मिठे जा ग़ुलाम न आहिनि फिरंदा, पर तव्हांजे नबीअ जे क़ुरान मुंहिंजे हीना में सीने में घाव करे छॾिया आहिनि। हाणे महिरबानी कर मूंखे मुस्लमान बनाए ऐं हितां मूंखे कंहिं बि तरह सां रवानो कर त मां तोसां गॾिजी हलां, जिथे खपई ताथे हल, मां हिन कुफर मां निकिरण जे लाइ तयारु आहियां। चई हाणे उहो त निकिरण जो मां त आहियां कैदी, तूं आहीं वज़ीर जी न्याणी, मूं में ताक़त कान्हे जो निकिरी सघां, तूं को बहानो बनाए, पोइ तूं जेको खपई सो बहानो बनाए। चए ठीकु आहे। सुबुह थियो, पीउ खे चई बाबा मुबारक थी। चए ख़ैर मुबारक ॾे ख़बर। अचे हाणे कुझु राज़ी कयो थमांसि, पर हुनखे आहे सदमो,
भाउ हुनजे अखियुनि जे आॾो शहीद थियो आहे, भाउ हुनजो कड़ाहे में साड़ियो वियो आहे, भाउ खे मरंदो ॾिठो अथई, हिन जे दिलि ते सदमो आहे, मूंसां अञा खिली ॻाल्हाए कोन थो, थोरो आमादो थियो आहे। अॼो को ॾींहुं असांखे इजाज़त ॾे, भला ॿ घोड़ा ॾे, मां हिन खे ॿाहिरि बाग साग घुमायां, सैर करायां, हिन जो ख़्यालु मट सट थिए, शाम जो तो काफ़र थिए। वज़ीर चयो का भली ॻाल्हि न आहे, देरी कान थी, यकदम घोड़ा तयार थी विया, हुन जे लाइ ॿ घोड़ा, हिकिड़ो छोकिरी जे लाइ, हिकिड़ो हिन जे लाइ। बाबा असां पंहिंजे मर्ज़ी सां वेंदासीं, पंहिंजे मर्ज़ी सां मोटंदासीं, असांजे कढ को बि न अचे। न बाबा, न तूं मुंहिंजी न्याणी आहे, जाॾे खपई तारे वञ। मुंहिंजा दोस्तो सुबुह जो घोड़े ते पाण बि सवार थी विया, हुनखे बि सवार कयो आहे। मुंहिंजा दोस्तो शहर खां ॿाहिरि निकिरी ॿिन्ही मदीने जो रुख कयो आहे। ॿई मुंहिंजे महबूब जे मदीने जे तरफ़ रवाना था। घोड़ा हवा सां ॻाल्हियूं कंदा वञनि, रोड़ंदा वञनि, मुफ़ासिलो परे आहे। जंहिंमहिल शाम जो टाइम थियो आहे, अञा मदीनो पाक कुझु मंज़िलूं रहियो आहे, सिजु लहण वारो थियो आहे, त पोयां घोड़नि जे वरी ॿियनि घोड़नि जे टापुनि जो आवाज़ ॿुधण में आयो। हिन पंहिंजे जेका औरत आहे उनखे चयईं, ॾे ख़बर, जे पुठियां घोड़नि जो आवाज़ आहे, शायदि बाबे खे शक पियो आहे, शायदि बादशाह खे शक पियो आहे, असांजे पोयां हुन घोड़ा डोड़ाया आहिनि, पर पाण भॼणा आहियूं, घोड़नि घणनि जो आवाज़ आहे, पाण भॼी बि नथा सघूं, बीहु त सही, ॾिसूं त सही। ॿई बीही रहिया, परे खां ॾिठो त घोड़ा ज़मीन आसमान जे विच ते तरंदा पिया अचनि। जंहिंमहिल घोड़ा हिननि जे वेझो आया, त महिल दोस्तो अवीज़ो, उन्हनि घोड़े सुवारनि मां हिकिड़ो हिन जो उहो भाउ बि हुजे, ओ जेको क़त्ल थी वियो हो, शहीद थी वियो हो ऐं सड़ी चुको हो, हिकिड़ो उहो घोड़े ते सुवार आहे, उन सां ॿिया मुजाहिद फौजी सुवार हा। हिन खे चवण लॻा, असांखे ख़बर आहे, असां शहीद आहियूं, असीं जेरा आहियूं, असां सड़ी चुका आहियूं, पर अल्लाह जे क़ुर चयो आहे त ला तक़ूलू, हिन खे मुंहुं न चओ। सो असां रुगो तव्हांखे मुबारक ॾियण आया आहियूं, त तव्हांखे मुबारक हुजे तो पंहिंजो ईमान बचायो आहे, ऐं औरत खे बि मुबारक हुजे जेका मुहम्मद करीम जी गुलाम बणजण लाइ वञी रही आहे। बस तव्हांखे मुबारक ॾियो था, असीं वरी वापसि वञूं था। उहे घोड़ा वरी वापसि थिया त वरी कंहिं न ॾिठा, अखियुनि खां ग़ाइब थी हली आया। हिननि जो ईमान ताज़ो थियो, मदीने पहुची, वक़्त जे ख़लीफ़े वटि अची मुस्लमान थिया। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, जेके नबी जा ग़ुलाम हूंदा आहिनि, उहे ईमान कोन विकिणंदा आहिनि, ख़ुदा ताला मरण खां पोइ बि उनखे हयाती अता फ़रमाए छॾींदो आहे। हाणे जेकॾहिं हुज़ूर जी हिकिड़ी सुन्नत ते अमल कजे ऐं अहिड़नि सवनि शहीदनि जो सवाब मिले, फ़ाइदो आहे या घाटो आहे? हिकिड़ो शहीद आहे, इहो दादा, इहो छा आहे? हिकिड़ो शहीद आहे, ऐं हेॾां वरी सुन्नत ते अमल करण वारे खे 100 शहीदनि जो सवाब। जेका बि सुन्नत तव्हांखे पसंदि अचे, महबूब जी सुन्नत सम्झी उन ते अमल कयो। सुन्नतूं भरियूं पयूं आहिनि, कपिड़नि पाइण में, शकिल बनाइण में, लिबास में, उथण में, वेहण में, खाइण में, हबीब जे सुन्नतुनि ते अमल कंदो, इंशा अल्लाहुल अज़ीज़, अल्लाह ताला जो वाइदो आहे, युहिब्बुकुमुल्लाह, मुंहिंजे नबी जा ग़ुलाम थियो त मां वरी रब तव्हां सां प्यार ऐं मोहबत फरमाईंदो आहियां। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिन आयत खां सवाइ वरी ॿी आयत आहे, उन में त मज़ेदार ॻाल्हि आहे, क़ुर आहे। हाणे हिते अलाह साईं छा फरमायो त मुंहिंजी मोहबत खपेव त मुंहिंजे नबी जी ग़ुलामी कयो। अॻ में ॻाल्हि ख़ुदा कंहिंजी कई, चओ पंहिंजी, कंहिंजी थो करे? मुंहिंजी मोहबत घुर्जेव, पंहिंजी ॻाल्हि, त पोइ मुंहिंजे नबी जा ग़ुलाम थियो। पर ॿी आयत में अल्लाह ताला फरमाईंदो आहे, मन युतिर रसूल फक़द अता अल्लाह, जेको बि मुंहिंजे नबीअ जे कढ लॻी पियो, उन जहिड़ो मुंहिंजी ताबेदारी कई। हिते वरी अॻ में रसूल जी ॻाल्हि थो करे, जेको बि मुंहिंजे नबी जो ग़ुलाम आहे, जेको बि मुंहिंजे नबी जे कढ लॻी पवे, जेको बि मुंहिंजे महबूब जी इताअत ऐं फर्मा बरदारी करे, जेको रसूलुल्लाह जे सुन्नतुनि ते अमल करे, फ़क़द अता अल्लाह, बेशक उन जो अल्लाह जी इताअत कई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं मां चांहि पीआरियां साईंअ खे, उस्ताद खे, वरी चवां छासीं बसि जहिड़ी तव्हां पीती तहिड़ी मुंहिंजे शागिर्द पीती,
साईं चवंदो बाबा कीअं शागिर्द खे धार पीआर मूंखे धार पीआर। हिकिड़े महाराज आ ढगा मामे सां गॾु ॿधाई वञी, पोइ जंहिं महिल गाह जो वारो अचे मामा तो वारे ढगनि खे गाह ॼाया पाण वारनि खे, मामो चइबा जहिड़ा तुंहिंजा तहिड़ा मुंहिंजा मूं वारनि वारनि खे ॾेई छॾ। वरी जंहिं महिल को वांगारू अचे ढगनि कहण लाइ मामा वांगारू आयो आहे ढगनि जो जोड़ो घुरनि था ॼा, बाबा जहिड़ा तुंहिंजा तहिड़ा मुंहिंजा पाण वारा ॾेई छॾ। सम्झो था अलाए न, गाह महिल मामे जा ढगा वांगार महिल पाण वारा ढगा। सो हाणे खाइण महिल गॾु बाबा तोखे खारायां बसि जो हुन खाधो। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जी ज़ात बाबरकात फरमाए त मुंहिंजी ताबेदारी कयो, मुंहिंजो रसूल आहे, पोइ ॼण तव्हां रसूल जी गुलामी कई। पर न, ख़ुदा ताला फरमाए थो त मां पाक आहियां, ॾिसण खां पाक, उथण खां पाक, पाइण खां पाक, खाइण खां पाक, निमाज़ पढ़ण खां पाक, सुम्हण खां पाक। इहे सभई कम तव्हांखे सेखारींदो त रसूलुल्लाह सेखारींदो न। ऐं तव्हांखे कीअं सेखारिया, मां त रुगो हुकुम कंदोसांव निमाज़ पढ़ो, बसि पढ़ो। कीअं पढ़ूं? अलाह तो चए मां त पढ़ी कोन ॾेखारींदो। अलाह पढ़ंदो आहे निमाज़? अलाह कननि ते हथ रखंदो आहे? अलाह ॿाहूं ॿधंदो आहे? अलाह सुभान रबी अला चवंदो आहे? अलाह सजदो कंदो आहे? न, निमाज़ कंहिंजी आहे, तरीक़ो कंहिंजो आहे, हबीबन जो। अल्लाह ताला फरमातो निमाज़ मुंहिंजी अथव, तरीक़ो रसूलुल्लाह जो अथव। मुंहिंजे रसूल करीम जे तरीक़े ते हलो, ॼण मुंहिंजे तरीक़े ते हलियो। छो त मुंहिंजे रसूल जो फेल मुंहिंजो फेल आहे, मुंहिंजे महबूब जो कमु मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजे महबूब जो तरीक़ो मुंहिंजो तरीक़ो आहे। पर जे मुंहिंजो महबूब करीम कंहिंखे पत्थर हणे अंधो करे हथ रसूलुल्लाह जा, रब चवंदा आहिनि मुंहिंजा हथ आहिनि। क़ुरान पाक आहे, सलात पढ़ त मां ॿुधाईंदो अलाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अवां बार बार ॿुधो आहे, हिकिड़ो दफ़ो न कई दफ़ा ॿुधायो अथमि त हिजरत वारी राति जंहिं महिल हुज़ूर करीम जी ज़ात जे घर रखे काफ़रनि घेरो कयो आहे, अल्लाह जो हुकुम आहे मुंहिंजा हबीब घर छॾे हिजरत करे मदीने रवानो थी। महबूब जो ॿाहिरि निकिरे, चारई तरफ़ काफ़र तलवारूं गाड़ियूं कयूं बीठा आहिनि। पंजनि फुटनि ते काफ़र, पंजनि फुटनि ते घर खे घेरो, 50 माण्हू बीठा आहिनि। महबूब खे अल्लाह ताला जो निकिर सोणा, या इलाहुल आलमीन हाज़िर, तुंहिंजो हुकुम आहे निकिरां थो। हे जो बीठा आहिनि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा यासीन पढ़, यासीन वल कुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम लितुनज़िर क़ौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफ़िलून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा मुंहिंजा हबीब इन्ही गाफ़िलून ताईं यासीन पढ़, मिट्टीअ जी बुक मुठ भर, उन जे मथां दम कर। मुंहिंजा हबीब उछलाइण तुंहिंजो कमु आहे, अंधो करणनि खे मुंहिंजो कमु आहे। मुंहिंजे हबीबन करीमन ज़मीन तां मुठ मिट्टीअ जी भरी आहे, भरे यासीन सगोरियूं जी आयो तूं एसी ताईं जेसी ताईं मूं पढ़ियूं अथनि, पाण खां पोइ हुन दम कयो अथनि, पाण फरमायो अथनि अलाह जो हुकुम उछलाइण। हाणे अदा सच ॿुधा त महबूब ही जाॾे काॾे उछलाए हयो या हिकिड़े तरफ़ मिड़े हिकिड़े तरफ़ हणी उछलियईं। अल्लाह ताला जो शान, सभिनि जे मथे ते मिटी पई, सभई अंधा थी विया, अखियूं बीठा थियनि, महबूब विचा निकितो हलियो हुयो। 2 पहर गुज़री विया, 2 पहरनि खां बाद में ॿियो हिकिड़ो काफ़र आयो। छो बीठा हो? चई फलाणे जे लाइ अंदरि आ, निकिरे त मारियऊंसि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछां थो, अदा जेके दर ते बीठा आहिनि से अंदरि छो नथा वञनि? अंदरि केरु को पहरेदार हो छा? ॻाल्हाईंदा हलो, ड्रिना पे छा अंदरनि खां? अॼुकल्ह हमरा सुतो पियो आहे, मथां वञी रखंदसि कढ नीर जी चाबी, उथियो आहे त पोइ ख़बर थी। बच्चा, न्याणियूं, भेनर, धीअर सुतियूं पियूं आहिनि, पराए घर में काहे था पवनि। आहियूं केर जे मुस्लमान, ख़ुदा जो क़स्म किताबनि लिखियो आहे, हुया काफ़र, हुया मुशरिक, हुया नबी जा दुश्मन, पर वरी बि हुनखे हया हो त कंहिंजे घर में नाहे वञणो।
छाजे करे त अंदरि न्याणियूं सियाणियूं हूंदियूं, बच्चा ॿार हूंदा, उन्हनि खे एतिरो बि हया हो, थोरे काफ़र हा, जान जा दुश्मन, पर घर में नथा वञनि। ॿिनि पारण खां पोइ काफ़र चयो छो बीठा हो, अंदरि नथा वञो? चए अंदरि कीअं वञो, तोखे ख़बर आहे कोन वञिबो आहे, ॿाहिरि त इंतज़ार में बीठा आहियूं, जे कंहिंजे हिते फलाणे जे अड़े हो त तव्हांजो कारो मुंहुं करे सभिनि जे मथे ते धूड़ विझी मां ॾिठो वियो पिए अथव, कीअं वियो हीअं जो हथु हणनि त सभिनि जो बूथ ख़राबु लॻो पियो आहे, मिटी सां भरियो पियो आहे, वार मिटी में बबूल लॻा पिया आहिनि। हाणे मूंखे ॿुधाए त मिटी कंहिं उछलाई, चओ रसूलुल्लाह, पर अलाह जो क़ुरान पढ़, रब ताला फरमाए थो वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। ओ मुंहिंजा हबीब, तो जॾहिं पत्थर खणी काफ़रनि खे उछलाए पे हया, इहे तो कोन पे उछलाया, इहे मां रब पे उछलाए हया। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। महबूब जे उछलाइण खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो उछलाइण सॼो, महबूब जे इताअत खे अल्लाह ताला पंहिंजी इताअत सॼो। पर वरी जे सैयदना उस्मान गनी हुदैबिया वारे सुलह जे टाइम ते काफ़रनि वटि फांसी पवे ऐं मुस्लमान महबूब सां हुदैबिया वारे खूह ते बैयत कनि त क़िबला सां बैयत कंदासीं, पलांद कंदासीं। हुज़ूर फरमाया अचो हथ रखो, हथ रखी मुंहिंजे हथ ते बैयत कयो। हथ रखंदा बैयत कंदा विया, हथ रखंदा बैयत कंदा विया। सभिनी जे हथनि जे मथां वरी रसूलुल्लाह हथ पंहिंजो रखियो, सभिनि जे हथनि जे मथां कंहिंजो हथ आहे? चओ अलाह जो क़ुरान फरमाए थो यदुल्लाह फौक़ा ऐदीहिम। मुंहिंजा हबीब, इहो जेको तो वारो हथ सभिनि जे मथां आहे न, इहो अलाह जो हथ आहे। यदुल्लाह फौक़ा ऐदीहिम, इन्हनि जे हथनि जे मथां जेको हथ आहे सो यदुल्लाह, अलाह जो हथ आहे। अलाह ताला हथ खां पाक आहे, जो अलाह ताला हथनि खां, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा हथ न थींदा आहिनि, पर इहा हिकिड़ी निस्बत इज़ाफ़ी आहे, निस्बत मुहबत वारी आहे, निस्बत ताज़ीम वारी आहे। जे बैतुल्लाह चइबो आहे, यदुल्लाह बि ईअं चइबो आहे। महबूब करीम जे ज़ात बाबरकात जी निस्बत खे अल्लाह पाक पाण ॾे मनसूब फरमाए थो, मुंहिंजा हबीब इहो तुंहिंजो हथ न आहे, मुंहिंजे महबूब करीम ते मथां हथ जेको रखियो आहे सो रब थो चए त मुंहिंजो हथ आहे। मसइलो इहो बि तव्हांखे ॿुधायां, जुमे ते कोन, मां रमज़ान में 27 जी राति ॿुधायो, पर तव्हां न हूंदो। माण्हू चवंदा आहिनि वीचारा, साईं हज़रत उस्मान त जेरो वेठो। चओ चओ हज़रत उस्मान त किथे हो? मके में। महबूब किथे आहे? हुदैबिया में। छाजो पियो हुज़ूर बैयत वठे त उस्मान खे मारियो अथनि, उन जे एवज़ जो पलांद कयूं, अचो बैयत कयो। हाणे जे नबी खे ग़ैब जी ख़बर हुजे हा त बैयत उस्मान जी कोन कराए हा, न को पलांद वठे हा। माना नबी खे ख़बर कान पई न, वेठो जहिड़ो आहे, पर हुन बेख़बरी में हुनखे मोल सम्झी बैयत था पियो वठे। अचो त बैयत कयूं, विढ़ो हुननि सां। नबी खे ग़ैब जी ख़बर कान्हे। इहा मुलनि ठाही आहे मसलिहत, पर मुला वीचारा अथव अधूरा। सॼी न का आयत पढ़ंदा, न का सॼी हदीस पढ़ंदा, न का सॼी ॻाल्हि कंदा। सॼी ॻाल्हि कनि त सवलो कमु थी वञे। ॻाल्हि इन में ई लिखियलु आहे त जंहिं महिल रसूल करीम जे आॾो सहाबी आया, हज़रत अबू बकर चयो क़िबला मां पाण लड़ंदुसि, हज़रत उमर चयो क़िबला मां पाण लड़ंदुसि, हज़रत अली चयो या रसूल मां लड़ाई कंदुसि, हज़रत अबू ज़र गफ़ारी चयो क़िबला मां विढ़ंदुसि, अबू हुरैरा चयो क़िबला मां विढ़ंदुसि। बैयत थो कयां, वाइदो थो कयां, ईअं हथ रखंदा बैयत कंदा विया। जंहिं महिल सभई बैयत करे विया त रसूलुल्लाह सभिनि जे हथनि जे मथां हथ रखी फरमाइनि था अवां बि इस्लाम लाइ लड़ंदव, पर हे मां उस्मान जे पारां हथ थो रखां, उस्मान बि तव्हां सां गॾु जिहाद कंदो। उस्मान बि तव्हां सां गॾिजी, चओ चओ उस्मान बि तव्हां सां गॾिजी जहिड़ो जिहाद कंदो, मोल जिहाद कंदो। हुज़ूर फरमाया तव्हांजे जोश जज़्बे खे सलाम आहे, तव्हांखे मायूस नथो कयां, भली बैयत कयो, पर उस्मान जहिड़ो वेठो अथव। मालूम हो त मुंहिंजे महबूब करीम खे ख़बर आहे। चओ मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर। अल्लाह से तव्हां असांखे रसूलुल्लाह जी इताअत नसीब फरमाए।
महबूब जी गुलामी नसीब फरमाए। हुजूर जे सुन्नतुनि ते अमल कयो, सच्चा सुन्नी बणिजी वञो। महबूब जे सुन्नतुनि खे पंहिंजे चेहरे ते सींगारियो, पंहिंजे कपिड़नि में सींगारियो, पंहिंजे सूरतुनि ते सींगारियो। हबीब जे सुन्नतुनि खे पंहिंजे जिस्म ते सींगारींदो, इंशाअल्लाह जन्नती बणिजी वेंदो। टाइम पूरो थियो, हयाती आहे त वरी इंशाअल्लाह ईंदड़ जुमे ते बक़ाया ॻाल्हियूं कंदासीं। अल्लाह साईं तव्हां असांजी अॼोकी हाज़िरी क़बूल फरमाए। जन सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो फरमान आहे, पाण फरमाइनि था त जॾहिं इंसान वुज़ू कंदो आहे त वुज़ू करण वारे टाइम ते हथ धोईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे, फ़रिश्तो मुंहिंजे बाने वुज़ूअ जे लाइ तयारी कई आहे, हथ धोता अथई। अवां मलाइकनि खे मैं शाहिद बनाए हुकुम थो ॾियां, अवां इन वुज़ू कंदड़ जे हथनि धोइण वारी बरकत जे सदके हथनि जा सभई गुनाह माफ़ करे छॾियोसि। बानो वरी जंहिं वक़्त में वुज़ूअ जे लाइ मुंहुं धोईंदो आहे त वरी अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे, मलाइको तव्हां शाहिद हुजो, मुंहिंजे बाने निमाज़ जे लाइ वुज़ू करण वास्ते मुंहुं धोतो आहे। हिन जे अखियुनि जा गुनाह, कननि जा गुनाह, नक जा गुनाह, ज़ुबान जा गुनाह इन वुज़ूअ जे मुंहुं धोइण वारी बरकत जे सदके माफ़ फरमाए छॾियो। वरी जंहिं महिल ॿाहूं धोईंदो आहे त अल्लाह ताला वरी मलाइकनि खे फरमाईंदो आहे, मलाइको बानो निमाज़ जे लाइ वुज़ू करे ॿाहूं धोई रहियो आहे, इन बरकत वुज़ूअ जे करे हिन जे ॿाहुनि जा जेके बि गुनाह आहिनि से मां अल्लाह ताला माफ़ थो फरमाए छॾियां। वरी जंहिं महिल मथे जी मख कंदो आहे त महिल वरी अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो आहे मलाइकनि खे, मलाइको मुंहिंजे बाने वुज़ूअ जे लाइ मथे जी मख कई आहे। हिन जे दिमाग़ में जेके बि बुरा बुरा ख़्याल, बुरा बुरा गुनाह वारा इरादा ईंदा हुआ, इन वुज़ूअ वारी मथे जी मख जे बरकत जे सदके मां माफ़ थो फरमाए छॾियासि। वरी जंहिं महिल पेर धोईंदो आहे त महिल अल्लाह ताला मलाइकनि खे वरी फरमाईंदो आहे, मलाइको अवां शाहिद हुजो, इन मुंहिंजे बाने वुज़ूअ जे लाइ तयारी कई आहे ऐं पेर धोता अथई निमाज़ जे वास्ते। मां अल्लाह ताला इन पेरनि धोइण जे सदके वुज़ू वारी बरकत जे सदके पेरनि जा सभई गुनाह माफ़ थो फरमाए छॾियां। हाणे तव्हां ॾिसो त पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ताईं वुज़ूअ जी बरकत जे करे गुनाहनि खां आजो थियो। हाणे जंहिं बानो मुसल्ले ते बि अल्लाहु अकबर कंदो आहे त उहे मलाइक ख़ुदा ताला खे अर्ज़ कंदा, मौला वुज़ूअ जे सदके हथनि जा गुनाह बि धोतई, मुंहं जा गुनाह बि माफ़ फरमायई, ॿाहुनि जा गुनाह बि तो माफ़ फरमाए छॾिया, मथे जा गुनाह बि माफ़ फरमाए छॾिया, टंगुनि घुमण फिरण वारा गुनाह बि माफ़ कयई। हाणे त बाने जो गुनाह रहियो ई कोन, हाणे निमाज़ पढ़े थो, निमाज़ जे लाइ छा थो ॾींसे? अल्लाह ताला फरमाईंदो आहे इफ्तहू लहू अबवाबल जन्नान। हाणे निमाज़ जे एवज़ में मां अल्लाह ताला इन जे लाइ जन्नत जो दरवाज़ो खोले थो छॾियां। मालूम थियो त नमाज़ अहिड़ी अहम शइ आहे जो तव्हां जहिड़ो असां जहिड़ो गुनाहगार अगर नमाज़ी थी पवे त उन अल्लाह ताला जे इन फर्ज़ जे अदायगी जे सदके में अल्लाह तबारक व तआला जन्नत नसीब फरमाईंदो आहे। आम तरह सां मशहूर भी आहे त नमाज़ जन्नत जी कुंजी आहे। नमाज़ पढ़ो, अल्लाह खे यादि कयो। मुंहिंजे हबीब फरमायो आहे फिस्सलात कुर्रतुल ऐनैन, मां मुहम्मद करीम जूं नमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि, जंहिं कम में मुस्तफ़ा जूं अखियूं ठरनि, अवां जूं बि अखियूं ठरणु खपनि। सभई निमाज़ी थियो। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला हिन महफ़िल मीलाद मल्हाइण वारनि जा बेड़ा पार फरमाए। अल्लाह ताला हिन दरबार खे क़यामत ताईं आबाद व शाद फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजी तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।